ये तो छा मसलो तो पंहिंजो नालो ॿुधायो। अपन असांजे वालिद साहब अनवर नालो ॿुधायो पंहिंजो। मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार खोखर जी। आहे। असांजे वालिद साहब अनवर अली खोखर खे अगवा करे खणी विया आहिनि, कुड़बिड़िया बि त अलाए काथे खणी आहिनि असांजा रते देरे थाणे ते। केरु हुया अगला? अगला बा खोखर आहिनि। खोखर नाला छा आहिनि हुनजा? नूर बख्श नूर हुसैन वारा बा उन्हनि परियां असांजे मथां अगवा जो केस आयो जेको उहो पूरो थी वियो, जंहिंजे करे हाणे उहो इहे था कनि। असांजे वालिद साहब असांजा रते ते थाणे ते पुलिस हलण जे लाइ तयारु ई न आहे। असां मोबाइल आई 15 ते बि अलाए केतिरा जगह कॉल बि कई आहे ऐं बस्ट हलिया आहिनि, उते बस्ट बि आवाज़ रुगो 15 ते बि इहा थी अचे अचे थी। हिन त पुलिस पुलिस छाजे लाइ आहे? पुलिस जो मतिलबु छा हूंदो आहे सर? सही। तव्हां घणा धकी आहियो? असां घणा धकी आहियूं सर। अब्दुल जब्बार, अब्दुल गफ़ार, अब्दुल सत्तार, मुज़फ़र ऐं निसार अहमद इशफाक। असांजो लाड़काणो DIG नासिर पठान ASSP ऐं वज़ीर आला सिंध ऐं अदी फरियाल टालपुर खे असांजी अपील आहे त प्लीज़ असांजी मदद कई ने हेल्प कई ने नोटिस फ़ौरन हिन जो वरितो वञे। असांजे वालिद साहब जो इहो कयो वञे, हुनखे हिन वक़्त ताईं पुलिस बि ज़ाहिर न कराए सघी आहे। हलण जे लाइ तयारु, असांखे लेटर ॾियण जे लाइ बि तयारु न आहे। अच्छा, उनखे खणी विया आहिनि छा? जी सर, उनखे खणी विया आहिनि ऐं उनखां पोइ वरी असां लाइ विड़िया आहिनि सर। रतो जहिड़ो पुलिस हलण जे लाइ तयारु न आहे ऐं न ई वरी लाशारी। ये तो छा मसलो तो पंहिंजो नालो ॿुधायो। अपन असांजे वालिद साहब अनवर नालो ॿुधायो पंहिंजो। मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार खोखर आहे। असांजे वालिद साहब अनवर अली खोखर खे अगवा करे खणी विया आहिनि, कुड़बिड़िया बि त अलाए काथे खणी आहिनि असांजा रते देरे थाणे ते। केरु हुया अगला? अगला बा खोखर आहिनि। खोखर नाला छा आहिनि हुनजा? नूर बख्श नूर हुसैन वारा बा उन्हनि परियां असांजे मथां अगवा जो केस आयो जेको उहो पूरो थी वियो, जंहिंजे करे हाणे उहो इहे था कनि। असांजे वालिद साहब असांजा रते ते थाणे ते पुलिस हलण जे लाइ तयारु ई न आहे। असां मोबाइल आई 15 ते बि अलाए केतिरा जगह कॉल बि कई आहे ऐं बस्ट हलिया आहिनि, उते बस्ट बि आवाज़ रुगो 15 ते बि इहा थी अचे अचे थी। हिन त पुलिस पुलिस छाजे लाइ आहे? पुलिस जो मतिलबु छा हूंदो आहे सर? सही। तव्हां घणा धकी आहियो? असां घणा धकी आहियूं सर। अब्दुल जब्बार, अब्दुल गफ़ार, अब्दुल सत्तार, मुज़फ़र ऐं निसार अहमद इशफाक। असांजो लाड़काणो DIG नासिर पठान ASSP ऐं वज़ीर आला सिंध ऐं अदी फरियाल टालपुर खे असांजी अपील आहे त प्लीज़ असांजी मदद कई ने हेल्प कई ने नोटिस फ़ौरन हिन जो वरितो वञे। असांजे वालिद साहब जो इहो कयो वञे, हुनखे हिन वक़्त ताईं पुलिस बि ज़ाहिर न कराए सघी आहे। हलण जे लाइ तयारु, असांखे लेटर ॾियण जे लाइ बि तयारु न आहे। अच्छा, उनखे खणी विया आहिनि छा? सर, उनखे खणी विया आहिनि ऐं उनखां पोइ वरी असां लाइ विड़िया आहिनि सर। रतो जहिड़ो पुलिस हलण जे लाइ तयारु न आहे ऐं न ई वरी लाशारी।